नासिन नए देरे में कोरोना वायरस सबब लॉकडाउन का पोरियत तबको फाका कशी ते मजबूर है। उन हवाले से तफ़सील बुधाने के लिए असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद अबड़ो। जी रशीद। नौंदेरो बरसां शहीदन जे घरन जे थोड़ो ही विचीअ ते ॻोठ वाहिद बख़्श आगाणी है, जिनजा सवें माण्हू लॉकडाउन सबब बेरोज़गार बणिजी विया आहिनि, बेवाहूं सख़्त मुतासिर थी विया आहिनि। किफ़ालत सेंटर तोड़े पीपी अॻवाणनि जे दरनि ते हू पंध करे करे थकिजी पिया आहिनि, पर हुननि जी कंहिं बि दाद रसी न कई आहे। हू सरापा एहतिजाज आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त हुननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। तो पेंसिन खाना कौन को मर्द भी कभी कौन को सां वो इकड़ो वयो वालो मारी बस बाहर बदलानु दुखियो गुज़रतंदा काशे ना बाहर करे कीअं पोइ तव्हांजो गुज़र सफ़र पाड़े ओड़े जा माण्हू तव्हांजी मदद कंदा? असां न कंदा मदद। कहिड़ी अपील कंदो फिलहाल? बिराज जूं दादा असांखे पैसा ॾियनि, असां मदद कनि। न पाणी घर भी कान गरीब असां घर भी कोन को ठेल गरीब असां छा ठाहींदा जा मनेल ठेल हमणे इनी हां दीदा बाना तो कपड़ा भी कोन कोन तो कुछ कोन कपड़ा भी कोन कुछ खा पीतो कोन कुछ कोन कोन जिन बस। कहिड़ी अपील कंदो तव्हां बिलावल भुट्टो खे जेके तव्हांखे हिते असां वोट वोट ॾेई- वटि बस हलाता वञनि बस कुछ ॾियनि नथा। अड़ान वीचारा निंदड़ान ॿार मुंहिंजे बचड़े टे आहिनि वीचारा वॾा उहे पाण ग़रीब पंहिंजे बचनि पूरो हर को 8-8 10-10 ॿार हर कंहिंखे असांखे मिलिया आहिनि पैसा त हिकिड़ो टको बि न मिलियो आहे। जाथे ताथे मिलनि था रहंदो असां वञूं था त धिकारी उछलनि था हिक ॿिए जे मथां था वञी करे। अतीक तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त 150 खां 200 घरनि ते मुश्तमिल ही ॻोठ आहे, जंहिंजूं इलाही सारियूं बेवाहूं एहसास किफ़ालत प्रोग्राम खां महरूम आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू बेरोज़गारी सबबु पंहिंजा रोज़गार करे न सघिया आहिनि। ईद मथां आहे, उहे ख़रीदारी न करे सघिया आहिनि। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि ॻोठाणनि जी वाहार करे वज़ीर आज़म पारां एहसास किफ़ालत तहत मिलंदड़ 12,000 जो वज़ीफ़ो हिननि ॻोठाणनि खे ॾिनो वञे, ऐं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां ऐं सिंध हुकूमत पारां राशन विराइण जो सिलसिलो आहे उहो बि हिननि जे दरनि ताईं पहुचायो वञे त जीअं हिननि जे ॾुखनि ऐं तकलीफ़नि में घटिताई अची सघे।